बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु। बेशक असांखे का ख़बर कोन हूंदी आहे, कंहिं कम जी शुरूआति कयूं था ऐं असांखे ख़बर न हूंदी आहे त हिन में असांखे सक्सेस मिलंदी या कोन मिलंदी। असां किथे बि हुजूं था ऐं को बि इरादो कयूं था, असांखे ख़बर कोन हूंदी आहे त इहो कमु असांजो थींदो या कोन थींदो। हिकु ज़ात हूंदी आहे, हुनजे पोयां उहा रब ताला जी ज़ात हूंदी आहे। नाज़रीन, अॼु जी ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। मां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं हिन ट्रांसमिशन खे कोशिशि हूंदी आहे त ख़ूबसूरत बणाए ऐं पहुचाए सघूं। अॼु माशाअल्लाह असां 8 रोज़े में पाण सभु मौजूदु आहियूं। माह रमज़ान जो महीनो ऐं हर हिकु ॾींहुं यकीनन रहमतुनि भरियो, बरकतुनि भरियो, फज़ीलतुनि भरियो ऐं जेतिरी इबादत कई वञे थी उनजो इंसान खे अजुर वधीक मिले थो। तव्हां फ़र्ज़ इबादत पढ़ी रहिया हूंदा आहियो, 70 भेरा वधीक तव्हांखे हुनजो अजुर मिली रहियो हूंदो आहे। अच्छा, मूं ॻाल्हि कई त असां को बि कमु शुरू जॾहिं कंदा आहियूं त असांखे ख़बर न हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे। हर इंसानु पंहिंजी प्लानिंग जे तहत को बि कमु शुरू करे थो। को कारोबार आहे, नंढे खां वॾो कमु आहे, उहो भले तोणे जो उहो घर जो कमु हुजे, को नंढो कमु हुजे, का रिनोवेशन हुजे, पर असां जेको आहे न बिस्मिल्लाह चई करे पंहिंजे कम जो आगाज़ कंदा आहियूं। मूंखे लॻंदो आहे त किथे किथे इंसान जी महिनत यकीनन रंग लाहींदी आहे, पर किथे दुआउनि जो वॾो असरु हूंदो आहे। ऐं असीं वरी नालो ॾींदा आहियूं सेल्फ अचीवमेंट जो, आई अर्नड इट बाय माई ओन। असां चवंदा आहियूं त हीउ सभु कुझु अर्न कयो आहे मां पंहिंजी महिनत ते, पर उनजे पोयां कॾहिं कॾहिं असांखे विसरी वेंदो आहे त उनजे पोयां जेके आहिनि दुआऊं बि ज़रूरु हूंदियूं आहिनि। हज़रत बा यज़ीद बुसामी रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन पंहिंजी माउ सां मुखातिब हुया ऐं पंहिंजी माउ खे चयऊं त दुनिया जी चमक धमक जेको आहे उहा मूंखे रब जे क़रीब कोन थी वञणु ॾे, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त आऊं रब जी इबादत जे लाइ गारनि में जंगलनि में हलियो वञा। ऐं हुनजी माउ हुनजो इरादो ॾिसी करे हुनखे चयो त हा तूं वञ इबादत जे लाइ। सो हू वञे थो ऐं केतिरे ई टाइम खां पोइ, तक़रीबन ॿुधायो वञे थो ग़ालिबन 12 सालनि खां पोइ हू अचे थो वापसि ऐं फजर जो वक़्तु आहे, पंहिंजे दरवाज़े ते, घर जे दरवाज़े ते हू अचे थो ऐं सोचे थो त फजर थियण वारी आहे, राति जो वक़्तु हुजे थो, मां दरवाज़ो जेकॾहिं नॉक कंदुसि त अम्मा जी निंड फिटी पवंदी। ऐं उन वक़्तु उहो इरादो करे थो त अम्मा पाण उथंदी, थी सघे थो तहजुद जे लाइ अमड़ उथे त पोइ मां दरवाज़ो ठड़काईंदुमि ऐं पोइ आउं अंदरि वेंदुसि। सो उहो उते ई बीहे थो ऐं उते बीह करे इंतज़ारु करे थो त मुंहिंजी अम्मा उथे त पोइ जेको आहे सो आउं अंदरि वेंदुसि। घर जे ॿाहिरां नाली मां पाणी वहंदे उनखे नज़र अचे थो ऐं पोइ हुनखे जेको आहे सो अंदाज़ो थिए थो त हा हिन वक़्तु अम्मा उथी हूंदी तहजुद अदा करण जे लाइ ऐं दरवाज़े खे सिर्फ़ु नॉक करे थो ऐं हुनजी माउ पोयां उनजो नालो वठी करे चएसि थी बाबा पुटु तूं बीहे, मां अचां थी ऐं दरवाज़ो अची खोलियां थी। सो माउ ईअं ई हूंदी आहे, हिकु माउ पंहिंजे औलाद जी आहट सुञाणे वठंदी आहे। माउ पंहिंजे औलाद जी उन आहट खे महसूसु करे वठंदी आहे। सो माउ जी जेका दुआ हूंदी आहे, वालिद जी जेका दुआ हूंदी आहे, बाज़ रवायतुनि में ईअं बि फ़रमान बारी ताला आहे त अव्हां रब ताला जी जॾहिं बंदगी कयो था, इबादत कयो था, उनखां पोइ वॾो जेको इबादत जंहिंखे कंसीडर कयो वञे थो, वॾो कमु जंहिंखे कंसीडर कयो वञे थो, उहो माउ पीउनि जी ख़िदमत आहे, माउ पीउनि सां वक़्तु गुज़ारणु आहे, वालिदैन जी दुआ आहे। उन हवाले सां कल्ह जे प्रोग्राम में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मुफ़्ती साहब जिन गुफ़्तगू फरमा हुया ऐं यकीनन असीं जेको बि कुझु करे रहिया हूंदा आहियूं, किथे बि असांखे नंढी या वॾी कामयाबी मिली रही हूंदी आहे, उनजे पोयां दुआऊं ज़रूरु हूंदियूं आहिनि। दुआऊं असांजे पोयां असांखे उन कामयाबी ताईं पहुचाइण वारियूं हूंदियूं आहिनि ऐं हमेशह दुआउनि जी तलब कजे, दुआउनि जे लाइ चइजे, दुआऊं घुरी वठिजनि, पर गॾोगॾु अमाल बि अहिड़ा कजनि जो अॻिला जेके इंसान आहिनि, असांजा वालिदैन आहिनि, मिट माइट आहिनि, दोस्त आहिनि, त उन्हनि जे दिलि मां असांजे लाइ दुआ ज़रूरु निकिरे। नाज़रीन, अज़मत रमज़ान माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं पहुचाई वञे पई ऐं ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मां फेसबुक जो ज़िक्र कंदसि, मेहरान टेलीविज़न नेटवर्क ते जॾहिं हिन वक़्तु असांजी ट्रांसमिशन लाइव अव्हां ताईं पहुचंदी आहे स्क्रीन जे थ्रू, त फेसबुक ते बि पेज मौजूदु आहे, तव्हां लाइव ट्रांसमिशन उते बि ॾिसी सघो था। उनखां अलावा नाज़रीन यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, त ट्रांसमिशन जॾहिं ख़तमु थींदी आहे त उते अपलोड कई वेंदी आहे, तव्हां उते बि ॾिसी सघो था, अॻियां बि शेयर करे सघो था। आयल जेके मुंहिंजा महिमान अॼु मौजूदु आहिनि उन्हनि जी तरफ़ असां अॻियां वधूं था। पहिरियों नंबर सीट ते जनाब आफ्ताब अहमद क़ासमी असां मौजूदु आहिनि, पाण लाड़काणे मां कई आया आहिनि, अदा तव्हांखे भली कार चवंदा। अस्सलाम वालेकुम।
माह रमज़ान जो अव्हांखे मुबारक हुजनि। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह। उन खां पोइ असां सां गॾु नंढड़ी कनीज़ फिज़ा मौजूदु आहे ऐं आवाज़ु ॾाढो प्यारो अथसि, ॾाढो सुठो आवाज़ु अथसि। कनीज़ खां बि असां नातिया कलाम ॿुधंदासीं। कनीज़ में आपको वेलकम कहती हूँ। उन खां अलावा जी असां सां गॾु ज़ाविश मौजूदु आहे ऐं ज़ाविश जॾहिं मूं नालो ॿुधो त मूं हुन खां पुछियो त ज़ाविश जी माना छा आहे, त हुन मूंखे ॿुधायो त बहुत सारे फूल, घणा गुल। ज़ाविश नाले जी माना ॾाढी प्यारी आहे। तव्हांखे मां वेलकम चवां थी माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। शिज़ा असां सां गॾु मौजूदु आहे। शिज़ा ऐं ज़ाविश गॾु नातिया कलाम पढ़ंदी, ॿिन्हिनि खे मां वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी ट्रांसमिशन नाज़रीन आउं ॿीहर ॿुधाईंदी हलां त अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुची रही आहे। घणी देरि कोन था कयूं ऐं असां अॻियां वधूं था आफ़ताब अहमद कासमी जे। मां चाहींदसि त हमद बारी ताला सां तव्हां स्टार्ट कयो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ की अठही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ की अठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमिड़ी हिक चिड़ी गबि कान सही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी दोज़ख वारी बाह कना हिन बाह बि आहे पनाह घुरी। तुंहिंजी दोज़ख वारी बाह कना हिन बाह बि आहे पनाह घुरी। त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ की अठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमिड़ी हिक चिड़ी गबि कान सही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते मौला अहिड़ियूं तस्वीरूं ईअं तयार करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे। अहिड़ियूं तस्वीरूं ईअं तयार करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे। मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे लाहींदे त लही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ की अठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमिड़ी हिक चिड़ी गबि कान सही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते ओ बाज भरिया रब बानन ते मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असां पोइ बिन धड़का थी निकिरूं। मौला तूं बि हुजी मुहम्मद
असा पोए बिन धड़का थी निकरों बकरी महुजन कैदी हो जाऊं बकरी महुजन कैदी हो जाऊं इया गाल वणी त नहीं सघंदी जबरिया रब बानन ते तुझी कावड़ की यठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमिड़ी हिक चिड़ी गबि कान सही सघंदी ओ बाजबरिया रब बानन ते तोड़े पे हथरत बदनाम आया तभी तू ही जनबिया जो गुलाम आया तोड़े बेहतरत बदनाम आया तभी तू ही जनबिया जो गुलाम आया दिल में डूठा हो करे त करे दिल यार डहूं न डही सघंदी ओ बाज भरिया रब बानन ते तुझी कावड़ की यठही सघंदी ओ करी मां असांजी हीअ चमिड़ी हिक चिड़ी गबि का न सही सघंदी ओ बाज भरिया रब बानन ते अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत हमद इलाही ख़ूबसूरत अॻियां वधूं था कनीस फिज़ा सां गॾु मौजूदु आहे कनीस फिज़ा ताईं माइक पहुचायो जी कनीस तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो लाख जान से कुर्बान या रसूल बर आए मेरे दिल के भी अरमान या रसूल क्यों दिल से मैं फिदा न करूं जान या रसूल क्यों दिल से मैं फिदा न करूं जान या रसूल रहते हैं इसमें आपके अरमान या रसूल रहते हैं इसमें आपके अरमान या रसूल दुनिया से और कुछ नहीं मतलूब है मुझे दुनिया से और कुछ नहीं मतलूब है मुझे ले जाऊं अपने साथ में ईमान या रसूल ले जाऊं अपने साथ में ईमान या रसूल
बख्शिश का कोई भी तो अमल पास मेरे नहीं, बख्शिश का कोई भी तो अमल पास मेरे नहीं, बस एक नात का है ये सामान या रसूल, बस एक नात का है ये सामान या रसूल। मुश्किल कुशा है आप अमीर, आपका गुलाम, मुश्किल कुशा है आप अमीर, आपका गुलाम, अब उसकी मुश्किलें भी हो आसान या रसूल। कोशिश ऐं कनीज़ फ़िज़ा इलाही नंढी आहे पर आवाज़ु सुठो अथसि ऐं कोशिशि इलाही सुठी अथसि। प्रैक्टिस हिन जी सुठी हूंदी ऐं तरबियत हिन जी घर में यकीनन ॿारड़ीअ जी सुठी हूंदी। ऐं काल्ह टियों ॾींहं जे ॾींहं ते ज़िक्र हलियो त ॿारनि जी जेका एजुकेशन आहे उहा ॿिन्ही तरफ़नि खां बैलेंस हुजणु ॾाढी ज़रूरु हूंदी आहे, सो उन ते तवजह ज़रूरु हुजणु खपे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साहीअ जो, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। कनीज़ फ़िज़ा, थैंक यू, तव्हां आयो, तमामु सुठो लॻो। कनीज़ खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा। नाज़रीन, वधूं था साही जी तरफ़। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। अॻियां वधूं था। मुफ़्ती साहिबु हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु, जिन खे असीं भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। मुफ़्ती साहिबु, तव्हां न हूंदा आहियो या थोरो लेट तव्हां ईंदा आहियो, पर ट्रांसमिशन ईअं लॻंदो आहे त वाक़ई में स्पेस हिकिड़ो असांखे मौजूदु नज़र अचे थो ऐं ईअं लॻंदो आहे त कुझु खुटल आहे। सो अव्हां जी प्रेज़ेंस असांजे लाइ यकीनन अहमियत जोगी आहे। मुफ़्ती साहिबु, अॼु मुंहिंजे ज़हन में इहो सुवालु हले पिए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान बारी ताला आहे त यतीमनि सां सुहिणो सलूक करणु घुरिजे। मां चाहींदसि त अॼु पहिरियों इन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ मक़ामात ते अल्लाह ताला यतीमनि सां सुहिणे सलूक जो हुकुम ॾिनो आहे। जीअं सूरत दुहा 3 सिपारे में बि आहे, फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर, यतीम खे झिणकियो न, उनखे दड़का न ॾियो। वरी ईअं 4 सिपारे में क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमाए, इन्नल्लज़ीन यअकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन, जेके यतीमनि जो माल था खाइनि नाइंसाफ़ी सां, कंहिं बि अहिड़े तरीक़े सां, इन्नमा यअकुलून फ़ी बुतूनिहिम नारा, उहे पंहिंजे पेटनि में बाहि था ॿारनि, यानी उहे पंहिंजे बाहि था खाइनि। ऐं क़ुरान करीम में ॿियनि मक़ामात ते बि यतीमनि जे मुतालिक़ जेका आहे तलक़ीनूं थियल आहिनि। ऐं ख़ुदि सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम
यतीमनि जे मुतालिक़ सहाबा किराम खे पंहिंजे उम्मत खे इरशाद फ़रमाईंदा हुआ त यतीमनि जो ख़्यालु कयो, पर जेकॾहिं को शख़्स कंहिं हिकिड़े यतीम खे पंहिंजी औलाद सां गॾु परवरिश में वठे त इन खां वधीक का ॿी नेमत मुंहिंजे ख़्याल में न आहे। इहा हिकिड़ी अलाह जी रज़ामंदी जी का वॾे खां वॾी हिकिड़ी उन जे निशानी आहे त इन जे मथां ख़ुदा जी का ख़ासि महिरबानी आहे जो इनखे इहो यतीम खे पंहिंजे परवरिश में वठे थो। ऐं जंहिंखे अलाह ताला इस्तिताअत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे त को हिकिड़े यतीम जी परवरिश करे थो सघे त उनखे हर हाल में करणु खपे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं यतीमनि ते नज़र पवंदी हुज़ूर जी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पंहिंजे गले सां लॻाईंदा, उन जे ॾुख दर्द ऐं तकलीफ़ खे महसूसु फ़रमाईंदा हुआ ऐं उन ॿचड़नि खे सीने सां लॻाईंदा हुआ। जीअं मशहूरु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे मंसूब हिकिड़ो वाक़ियो आहे जेको मुख़्तलिफ़ किताबनि में बि मौजूदु आहे त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जो ख़ुतबो पिया ॾियनि त हिकिड़ी न्याणी आई, मुस्लमान जी न्याणी न हुई, यहूदी जी न्याणी, छो त हुज़ूर जे हयात तय्यबा में मदीनतुल मुनव्वरा में यहूदी मौजूदु आहे ऐं उन्हनि सां हिकिड़ो मुस्लमाननि जो मुआइदो बि थियल हो त जेकॾहिं को ॿाहिरियों अची मदीने ते हमिलो कंदो त यहूदी उनजो साथ ॾींदा मुस्लमाननि जो, या यहूदियुनि सां अची जेकॾहिं को हमिलो यहूदियुनि ते कंदो त मुस्लमान उन्हनि जो साथ ॾींदा। त उहा यहूदीअ जी न्याणी, उनजे अखियुनि मां लुड़क हलनि पिया, ॻोढ़ा हलनि पिया, अची अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह, ए मुस्लमाननि जा नबी, मां फलाणे यहूदीअ जी न्याणी ऐं मुंहिंजो बाबो फ़ौत थी वियो आहे ऐं मां खूह ते पाणी भरण जे लाइ वयसि, पर उहो खूह जो मालिक बि यहूदी हुयो, पर उन मूंखे धिका ॾिना, मूंखे पाणी न ॾिनो अथई। ओ पैगंबर, मुस्लमाननि जा नबी, तूं रहमतल लिल आलमीन आहे, मूंखे पाणी पीआर, मूंखे पाणी वठी ॾे। हुज़ूर जे अखियुनि मां ॻोढ़ा शुरू थी विया। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते मिंबर ते वेही ऐलान फरमायो, आहे को जेको इहो खूह ख़रीद करे अचे त मां मुहम्मद उनखे जन्नत ख़रीद करे ॾींदुसि। पोइ तमामु हिकिड़ो तवील हिकिड़ो पूरो इहो वाक़ियो आहे। हा, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ऐलान फरमायो त हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अलाह ताला अन्हु विया, उन यहूदी सां ॻाल्हायूं। यहूदी दिलि में सोचियो त अहिड़ी डिमांड रखां जो ही ख़रीद न करे सघे। हुन यहूदी चयो त मां अधु खूह तोखे विकिरो करे ॾींदुसि उस्मान, माना हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी मिल्कियत हूंदो, हिकिड़े ॾींहुं तुंहिंजी मिल्कियत हूंदो। 17,500 दीनार तोखां वठंदुसि, 17,500 दीनार, तक़रीबन 20 दीनार जेके आहिनि उहे 7.5 तोला सोन जे बराबरि वञी बीहंदा आहिनि। त हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन घर विया ऐं उनखे अची उहा क़ीमत अदा कयूं। यहूदी हाणे ॿिए ॾींहुं जीअं हज़रत उस्मान जी मिल्कियत वारो हज़रत उस्मान जो, त हज़रत उस्मान मदीने जे गलनि में ऐलान कराए छॾियो त जंहिंखे जेतिरो पाणी खपे फ्रीअ में भरियो, पीओ, पंहिंजे जानवरनि खे पीआरियो। माण्हुनि पीतो बि ऐं वरी एतिरो भरे रखियो जो हुननि खे ॿिए ॾींहुं ज़रूरत न पई। यहूदी ॿिए ॾींहुं आयो मामूल मुताबिक़ त हाणे मां पाणी सेल कयां, पर केर बि कोन आयुसि, त परेशान थियो। वरी हज़रत उस्मान जे दरवाज़े ते हज़रत उस्मान खे चयईं त सॼो खूह मां सेल करणु थो चाहियां, बक़ाया अधु क़ीमत बि ॾे। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन खे 17,500 दीनार ॾिना। पोइ लिखत थी वियो, लिखत हुज़ूर जे दरबार में हज़रत उस्मान खणी अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, हीउ खूह जेको मूं ख़रीद कयो आहे हाणे इहो मुंहिंजी मिल्कियत न, पर इहो यतीमनि जे यार, अड़ियनि जे आधार मोहम्मद अरबी जी मिल्कियत में। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त उस्मान जेकॾहिं तो पंहिंजो वाइदो पूरो कयो त मोहम्मद बि पंहिंजो वाइदो पूरो कंदो, तोखे मोहम्मद जन्नत जी बिशारत थो ॾे। ऐं हुज़ूर ऐलान करायो त मदीने में ॿुधायो त सिर्फ़ु मुस्लमान न, बल्कि जेके यहूदी था रहनि, जेके बि रहनि था, उन्हनि सभिनि खे ॿुधायो त अॼु खां पोइ इन खूह मां पाणी जेको जंहिंखे जेतिरी ज़रूरत हुजे इस्तेमालु करे, कंहिंखां बि पैसा कोन वरिता वेंदा। इहा मोहम्मद जी सखावत आहे, मोहम्मद जी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो बतौर तोहफ़ा ॾिनो वियो आहे। इहो एतिरो प्यार हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो यतीमनि सां, यतीम न्याणी जे सदके सभिनि जो सॼे ॾिसो, हिकिड़ी यतीम न्याणी अची फरियाद कई आहे त उनजी फरियाद ते जेको आहे पूरे जेको आहे उम्मत जे मथां ऐं ग़ैर उम्मत खां सवाइ जेके ॿिया यहूदी उन्हनि जे मथां महिरबानी थी वई। इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो
यतीमनि सां प्यार, छो त हुज़ूर जे नबूअत खां पहिरीं जेके अरब हुया उहे अरब यतीम सां सुहिणो सलूक कोन कंदा हुआ, बल्कि जेकॾहिं का यतीम न्याणी हूंदी हुई त पोइ को पंहिंजो हुनजो रिश्तेदार ॾिसंदो त हिन जी माल दौलत घणी आहे त ज़बरदस्ती जेको आहे हुनजो निकाह पाण सां कंदो, इन लालच में भले पोइ हुन सां हुनजी तबई मेलान हुजे न हुजे, फ़क़ति हुनजी पर माल जी लालच हुन तमाम में। पर क़ुर्बान वञा मां हुज़ूर जी ज़ात तां त हुज़ूर अहिड़ो यतीमनि सां सलूक सेखारियो, जेकॾहिं उन ते को अमल करे त वरी अलाह जे तरफ़ां उहो इनाम मिलियल आहे त जेकॾहिं हिकु यतीम जी तव्हां परवरिश कयो त ख़ुदा तव्हांजे औलाद जो ज़ामिन ख़ुदा पाण। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। मुफ्ती साहब इलाही सुहिणे अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू फरमाई आहे। अॻियां वधूं था, असां सां गॾु बनात ख़ान मौजूदु आहिनि, ज़ाविश मौजूदु आहे ऐं शिज़ा मौजूदु आहे, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधूं था। जी बिस्मिल्लाह कयो। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्की कुल्लिमी। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्की कुल्लिमी। या रसूल अल्लाह मेरी जान आप पर कुर्बान में, या हबीब अल्लाह मेरी जान आप पर कुर्बान में। या नबी देखा है रुतबा आपकी नालेन का, अर्श ने चूमा है तलवा आपकी नालेन का। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्की कुल्लिमी। वो किसी दर का सवाली नहीं होने देते, वो किसी दर का सवाली नहीं होने देते। सबरते हैं कि खाली नहीं होने देते, वो किसी दर का सवाली नहीं होने देते, वो किसी दर का सवाली नहीं होने देते। सबरते हैं कि खाली नहीं होने देते, वो किसी दर लम्यात नज़ीरो कफ़ी नज़र मिसले तो नशुद पैदा जाना। लम्यात नज़ीरो कफ़ी नज़र मिसले तो नशुद पैदा जाना। जगराज को ताज तोरे सर सोहे तुझको शहे दोसरा जाना। अनफियत शिव सखा का तम एगे सुए पाके अब्र करम, बरसन वारे रिम झिम दो बूंद इधर भी गिरा जाना। नबी 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 ढांप लेते हैं मेरे सारे गुनाहों को हुजूर, ढांप लेते हैं मेरे सारे गुनाहों को हुजूर। मेरी सूरत मेरी सूरत मेरी सूरत को काली नहीं होने देते,
वो किसी दर कुरान मिला उनके सदके, रहमान मिला उनके सदके, ईमान मिला उनके सदके, वो क्या है जो हमने पाया नहीं। उनके सदके मेरी तकलीफ भी रहती है, उनके सदके मेरी तकलीफ भी रहती है। वो मेरे गम, वो मेरे गम, वो मेरे गम को मिसाली नहीं होने देते, वो किसी दर। माशाअल्लाह असां सां गॾु आफ्ताब अहमद क़ासिमी मौजूद आहिनि। मां ॿुधाए चुकी आहियां त पाण लाड़काना मां कही आया आहिनि। असांजी हिन ट्रांसमिशन में तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। आया मां बदकार तुंहिंजे आसरे, सुहिणा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आया मां बदकार तुंहिंजे आसरे, सुहिणा नबी सरदार तुंहिंजे आसरे, प्यारा नबी सरदार तुंहिंजे आसरे। साईं मुंहिंजी दर्दन जी कयो दिल बर दवा, मुंहिंजे दर्दन जी कयो दिल बर दवा। मां आया बीमार तुंहिंजे आसरे, सुहिणा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आया मां बदकार तुंहिंजे आसरे, प्यारा नबी सरदार तुंहिंजे आसरे, मिठड़ा नबी सरदार तुंहिंजे आसरे। हर मुसीबत का बचाए रहबर मुझा, हर मुसीबत का बचाए रहबर मुझा। मां आया अर्ज़दार तुंहिंजे आसरे, सुहिणा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आया मां बदकार तुंहिंजे आसरे, प्यारा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आका मर्ज़ ऐं हर दर्द दिल खे वकोड़ियो आ, मर्ज़ ऐं हर दर्द दिल खे वकोड़ियो आ। कर ख़त्म आज़ार तुंहिंजे आसरे, सुहिणा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आया मां बदकार तुंहिंजे आसरे, प्यारा नबी सरदार तुंहिंजे आसरे। साईं पंहिंजे दर तां दिल रुबा तूं ख़ैर ॾे, पंहिंजे दर तां दिल रुबा तूं ख़ैर ॾे। साहिल आया पैनार तुंहिंजे आसरे, प्यारा नबी सरदार तुंहिंजे आसरे। आया मां बदकार तुंहिंजे आसरे,
मिठड़ा नबी सरदार तुझे आसरे जाहिद मुगैरी तो सिवा काॾे वञे जाहिद मुगैरी तो सिवा काॾे वञे आहे बानीअ ॿार तुझे आसरे मिठड़ा नबी सरदार तुझे आसरे आया मां बदकार तुझे आसरे प्यारा नबी सरदार तुझे आसरे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। आफ्ताब अहमद क़ासमी, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, ट्रांसमिशन में मौजूदु रहियो। तव्हांजे हुजण सां हिन वक़्तु ताईं ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुती आहे। नाज़रीन, असां ब्रेक ते वञूं था, उन खां पोइ असांखे ॿिया महिमान ज्वाइन कंदा। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु लाइव, ऐं स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था, नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं वापसि अची चुका आहियूं। यकीनन अव्हांजो माह रमज़ान हिन भेरे त तमामु घणो सुठो गुज़री रहियो हूंदो बनिस्बत पोयां 2-3 रमज़ान जेके पाण सभिनीनि जा गुज़रिया आहिनि। ॾाढा गर्मियुनि में ॾाढा सख़्तु मौसम, ऐं मूंखे माना कमु कंदे कंदे हिते ईंदी हुयमि न मां, ऐं ट्रांसमिशन जेसीं ताईं असांजी हलंदी हुई त महसूसु थींदो विच विच में त वाक़ई रोज़ो आहे। पर माशाअल्लाह सां हीउ रमज़ान पाण सभिनी खे ॾाढो ख़ूबसूरत नसीबु थियो आहे। लाइव कॉलर आहिनि, पहिरियों मां हुननि खे शामिलु कयां थी हिन ट्रांसमिशन में, पोइ अॻियां वधूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिलु थिया आहियो ट्रांसमिशन में? नज़ीर खोसो सोबतपुर बलोचिस्तान खां। जी अदा, तव्हांखे वेलकम चऊं था। छा चवणु चाहींदव, ट्रांसमिशन कीअं पई लॻे? जेकॾहिं को सवाल आहे त उहो पुछी सघो था। बहितरीन ट्रांसमिशन आहे, नात ख़्वान भी सुठा सुठा आहिनि। ज़ैनुल आबिदीन के कोट सारा सलाम। जी हा, वालेकुम अस्सलाम। बट हू इज़ ज़ैनुल आबिदीन हिते। तव्हांजी महिरबानी, तव्हां शामिलु थियो ट्रांसमिशन में। अॻियां वधूं था। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे इमदाद अली सैफ़ी, पाण जनाब दादू खां कई आया आहिनि फूजी स्टेशन। तव्हांखे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जो तव्हांखे मुबारकूं ॾियूं था, ऐं तव्हां खां बि ज़रूरु नातिया कलाम ॿुधूं था। पर असां वटि ज़ाविश ऐं शिज़ा मौजूदु आहिनि, हुननि काफ़ी वेट बि कयो आहे। मां चाहींदुसि त पहिरीं हुननि खां ॿुधूं। जी बिस्मिल्लाह कयो। करम के आशिया नेक क्या बात है, करम के आशिया नेक क्या बात है, आप के आस्ताने की क्या बात है, आप के आस्ताने की क्या बात है। फातिमा अली और हसन फिर हुसैन, फातिमा अली और हसन फिर हुसैन, फातिमा अली और हसन फिर हुसैन, पंजे तन के घराने की क्या बात है, पंजे तन के घराने की क्या बात है, आप के आस्ताने की क्या बात है। कितने नाना है उनके नवासे भी है, कितने नाना है उनके नवासे भी है, कितने नाना है उनके नवासे भी है। इब्ने हैदर के नाना की क्या बात है, इब्ने हैदर के
ना की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। एक घर जो मिले शेर सरकार में, एक घर जो मिले शेर सरकार में, एक घर जो मिले शेर सरकार में, फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है, फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह ज़ाविश ऐं शिज़ा इलाही सुठो आवाज़ु इलाही प्यारो आवाज़ु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां पढ़ो था ऐं मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। अच्छा मुफ़्ती साहब माल ऐं मिल्कियत में कमी अक्सर पाण ॿुधंदा आहियूं अचानक माना माण्हुनि जे बिज़नेसिस में लॉस अची वेंदो आहे ऐं केतिरा ई वाक़िया माना ओचितो ख़बर पवंदी आहे। ॾिसो गुल प्लाज़ा वारो वाक़ियो असांजे साम्हूं अखियुनि अॻियां गुज़रियो, इन ई तरह केतिरा ई वाक़िया दरपेश अचनि था, माण्हुनि जा कारोबार ईअं अचानक ठप थियो वञनि। इहो भला इन जे पोयां छा हुजे थो, माना इस्लाम असांखे कीअं सम्झाए थो त माल मिल्कियत जी हिफ़ाज़त बि इंसान ते फ़र्ज़ु आहे कीअं कजे? इन जा इन मामलात जा बिज़नेस कारोबार में नुक़सान ऐं इन्हनि जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो इहो आहे त जेकॾहिं सही माना में उन पंहिंजे माल ऐं कारोबार जो जेका ज़कात आहे जेकॾहिं उहा सही अदा नथी कई वञे त पोइ बि अल्लाह ताला जे तरफ़ां उन जे मथां इहा आज़माइश थी अचे ऐं उहो माल जी हिफ़ाज़त अलाह जे तरफ़ां ख़तमु थी वञे, यानी अलाह जी हिफ़ाज़त वारो ज़िम्मो अलाह खणी थो छॾे जेकॾहिं उन जी ज़कात अदा नथी कई वञे। छो त ज़कात माल जी ॾियणु जेको साहिब निसाब आहे उन जे मथां लाज़िम ऐं ज़रूरी आहे। इन ज़कात वारे मौज़ू ते इंशाअल्लाह वरी अलॻि ॻाल्हाईंदासीं त ज़कात कंहिं ते वाजिबु आहे फ़र्ज़ु आहे। हिकिड़ो इहो सबबु आहे त छो त ज़कात जॾहिं माण्हू अदा थो करे त उनजो माल पाक थो थिए ऐं उहो पोइ उनजो अलाह जे ज़िमे में थो अची वञे ऐं जेका शइ ख़ुदा जे ज़िमे में ईंदी त उनखे केर बि ख़राबु नथो करे सघे, नुक़सानु नथो ॾेई सघे। ऐं ॿी सूरत हूंदी आहे, ॿियो सबबु त कॾहिं कॾहिं इहे शयूं अलाह जे तरफ़ां बतौर आज़माइश बि हूंदियूं आहिनि। जीअं क़ुरान करीम जे ॿिए सिपारे में आहे अल्लाह ताला फरमायो वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़, असां तव्हांखे आज़माईंदासीं तव्हांखे कॾहिं चंद शयुनि जे ज़रिए, कॾहिं ख़ौफ़ जे ज़रिए, वलजू कॾहिं बुख ॾेई, व नक़ुस मिनल अमवाल मालनि में घटिताई, वल अनफुस जाननि जे ज़रिए आज़माइण। इन मां बाद मुफ़सिरीन फरमाइनि था त यानी औलाद जे ज़रिए तव्हांखे आज़माईंदासीं, माना औलाद ॾिनी वरी वापसि वरिती। वसमरात फलनि जे ज़रिए, यानी तव्हांजी जेका फ़सुल आहिनि उन्हनि में नुक़सानु ईंदो, इन्हनि सभिनि शयुनि जे ज़रिए अलाह साईं फरमायो असां आज़माईंदासीं। पर वबशिर साबिरीन, अलाह साईं फरमायो त हुज़ूर उन्हनि खे बिशारत ॾे, ख़ुशख़बरी ॾे जेके सब्र कंदड़, यानी सभिनि आज़माइशुनि मां गुज़री विया ऐं उनखां इन्हनि ते सब्र रहिया, इस्तक़ामत कयूं, अलाह जी रज़ा ते राज़ी रहिया त उन्हनि जे लाइ बिशारत आहे। यानी उनखां पोइ अलाह ताला उन सब्र जो जेको उन्हनि खे बदिलो ॾींदो पहिरें खां वधीक हूंदो, उनखां डबल हूंदो। इहो अलाह ताला जो वाइदो थियलु आहे बाणे सां त उनखां तव्हांखे ॿीणो मां ॾींदुसि, पर शर्त आहे त उहो बंदो जेको आहे अलाह जे रज़ा ते राज़ी रहे। अच्छा मुफ़्ती साहब हिते हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे, पर मां चाहींदसि पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं पोइ वरी पाण कंटिन्यू कयूं था। ऐं ज़ाविश ऐं शिज़ा असां सां मौजूदु रहियूं, थैंक यू सो मच, तव्हां आया हो, माशाअल्लाह सां तमामु सुठो लॻो, इलाही सुठो पढ़ो था तव्हां ऐं प्रैक्टिस पंहिंजी जारी रखिजो। अॻियां वधूं था नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन।
अवां ताईं हिन वक़्तु लाइव पहुचाई वञे पई। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। असांखे हिन वक़्तु ॿियनि महिमाननि जॉइन कयो आहे, सो बिना कंहिं देरि जो उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ैनुल आबिदीन चैनल असांखे जॉइन कयो आहे ऐं ज़ैन जो आवाज़ु माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत आहे, इलाही प्यारो आवाज़ु अथसि ऐं ज़ैन दिलि जी निगाहनि सां ॾिसंदो आहे, ॾाढो एक्टिव आहे ऐं तमामु कमकार सोशल मीडिया हिन जा अकाउंट्स, हिन जी स्टडी माशाल्लाह हर शइ ॾाढे सुहिणे अंदाज़ में हली रही हूंदी आहे। ज़ैन तव्हांखे वेलकम चऊं था, अस्सलाम वालेकुम ऐं माह रमज़ान जो बि तव्हांखे खोड़ सारे मुबारक ॾियूं था। थैंक यू माशाल्लाह जी। ज़ैन ॾाढा सुठा पिया लॻो, ॾाढा प्यारा पिया लॻो। ऐं उनखां अलावा असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे हिरा नाज़। हिरा नाज़ साहिबा तव्हांखे वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। मुफ्ती साहब माल ऐं मिल्कियत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, मां कंटिन्यू कयां थी। लाइव कॉलर आहिनि, तव्हांजी इजाज़त सां पहिरीं उन्हनि खे शामिलु कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम जी, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? बाजी ज़िला नवाज़ शाह खां तालुको काज़िम खां ॻाल्हायां। भलीकार तव्हांखे चऊं था, छा चवणु चाहींदव? बाजी असां जेको अर्ज़ु आहे त जेको रोज़ो माण्हू रखंदो आहे उन खां बावजूदि जॾहिं रोज़े में को हथु कटिजी वेंदो आहे जी जी, त पोइ रत वञणु शुरू थींदी आहे। इहो रोज़ो थी वियो या इन रोज़े खे कुझु को छा सम्झो असांखे ॿुधाईंदो महिरबानी करे? ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। तव्हां ट्रांसमिशन में शामिलु थियो। मुफ्ती साहब हिन ते बयानु फ़रमाइजो त कंहिं सबब जे करे जेकॾहिं रत वहे थो। जी, रत वहण सां रोज़ो टुटंदो कोन, रोज़ो उहो पूरो करे मुकमल करे जी। ऐं जेकॾहिं रत वड़ो आहे त पर कॾहिं को अलाह साईं रहम फरमाए को अहिड़ो एक्सीडेंट वग़ैरह थो थिए जंहिंमें मरीज़ रत घणो थो वही वञे त उन सूरत में त पोइ वरी डॉक्टरनि जे मशवरे सां ऐं जेकॾहिं जान खे ख़तरो आहे त पोइ त रोज़ो टोड़े बि सघे थो, उनजे मथां को बि कफ़ारो वग़ैरह न हूंदो। पर ईअं थोरो रत वग़ैरह को थोरो हल्को फुल्को धकु लॻो ऐं रत वड़ो त उन सां रोज़ो न टुटंदो। बल्कि जेकॾहिं कंहिं ॿिए खे हो रत ॾिए थो, कंहिं ॿिए मरीज़ खे रत कढाए थो त उन सूरत में बि रोज़ो कोन टुटंदो। ठीकु आहे मुफ्ती साहब। अच्छा मुफ्ती साहब, माल ऐं मिल्कियत जो ज़िक्र हलियो पिए त माल खुटी वञे थो ऐं उनजी ज़कात सही अदा नथी थिए ऐं सुहिणे अंदाज़ में तव्हां माना उनजो हक़ीक़त में जेका केयर हूंदी आहे न उहा इस्लामिक रूल्स ऐं रेगुलेशन्स जे तहत कोन आहे। अच्छा, असां वटि ईअं बि त चयो वेंदो आहे न त हिकु बिज़नेस, ॿियो बिज़नेस, टियों बिज़नेस ऐं माण्हू उन तमामु बिज़नेसिस खे गॾु गॾु हलाईंदा आहिनि, पर गॾोगॾु उन्हनि जो जेका प्रॉफिट हूंदो आहे उहो हिकु साइड, पर उन तमामु शयुनि जी ज़कात अलॻि अलॻि हुजे थी न। इन ते मां चाहींदुसि थोरो ॻाल्हायो। जेतिरो बि कारोबार हूंदो सभिनि जो उनजो जेतिरो अमाउंट बीहंदो उन अमाउंट जे हिसाब सां आहे। हाणे जीअं ज़कात जे लाइ त घटि में घटि 52.5 तोला चांदी या उनजे बराबरि क़ीमत हुजे। एतिरा पैसा जेकॾहिं मौजूदु आहिनि, उन्हनि खे साल थियो आहे मौजूदु आहिनि त हाणे उनजे मथां ज़कात फ़र्ज़। हाणे जेतिरा बि आहिनि, मिसाल लख रुपियो आहे त 2.5 आहिनि। हाणे वरी ईअं ई जेकॾहिं करोड़ आहे त उन ते 40 हिसे जे हिसाब सां वञी 2.5 लख रुपया था बीहनि। हाणे उनजा कारोबार जेतिरा बि आहिनि, जेतिरो बि उनजो आहे कर्ज़ खां अलावा जेतिरी बचत हूंदी उनजो 40 हिसो उनखे अदा करिणो आहे। ठीकु आहे मुफ्ती साहब, ज़कात हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, उन ते ईंदड़ प्रोग्राम में पाण वधीक इन डिटेल ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु इमदाद अली सैफ़ी सां मौजूदु आहिनि, तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला मुहम्मद। कोन ॾिसंदे कोई ॾुखड़ो दर वठी वेहंदे जेकड़ो कोन ॾिसंदे कोई ॾुखड़ो दर वठी वेहंदे जेकड़ो ओ दुनवी दोस्त वफ़ाए ॾे
यार कंदो नाए मुंहिंजो साईं मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे मुंहिंजो आका मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे खोड़ा तिमताए आणियो दिल रुबा जी सखाबिया खोड़ा तिमताए आणियो दिल रुबा जी सखाबिया ख़ैर जन बिवतो विया चवंदा मुस्तफ़ा जी सखाबिया ओ साइल जेकी सवाल कंदो इनकार कंदो नाए मुंहिंजो साईं मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे मुंहिंजो सजण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे तोरड़ी गुफ़्तार ॿुधाऊं जानवर बि तकींदा विया तोरड़ी गुफ़्तार ॿुधाऊं जानवर बि तकींदा विया पत्थर कलमा पढ़ंदे पढ़ंदे वण गवाए ॾींदा विया ओय मिठी दुनिया में को गुफ़्तार कंदो नाहे मुंहिंजो आका मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे जंहिं बि जाइ ते वेंदो आहियां मान मिलंदो काफ़िया जंहिं बि जाइ ते वेंदो आहियां मान मिलंदो काफ़िया शहनशाह महबूब नवाज़ण तो असां लाइ शाफ़िया शहनशाह महबूब नवाज़ण तो असां लाइ शाफ़िया ओ वड़ वॾा हिते अहिड़ी तरह संसार कंदो नाहे मुंहिंजो आका मदीने वारो कंहिंखे धार साईं मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे माशाल्लाह मुफ्ती साहब कॉल लाइव कॉलर आहिनि पहिरीं हुननि खे शामिल कयूं था पोइ पाण अॻियां वधायूं था ट्रांसमिशन खे हेलो जी अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम अस्सलाम जी तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां शामिल थिया आहियो बाबा मामो फजल मोहन चवंदा आहिनि खैरपुर मिरस खां भलीकार भलीकार अज़मत रमज़ान में छा चवणु चाहींदव जी बाबा साईं मौलवी साहिब खां थोरो पुछणो आहे त हिकिड़े माण्हू खे रोज़े रखण लाइ केतिरो सामान वठी ॾिजे ठीकु आहे मुफ्ती साहब ॿुधनि पिया तव्हांजो सवाल खां पुछणो आहे ऐं प्रोग्राम बहितरीन हले चओ नात बि ॿुधासीं अव्हांजो प्रोग्राम बि ॿुधूं था तमामु बहितरीन अलाह तव्हांखे आबाद रखंदो सॼी टीम खे आमीन जी आमीन थैंक यू जी मुफ्ती साहब तव्हां सवाल ॿुधो आहे जी हा जेकॾहिं ही सवाल करण वारा फिदिये जे हवाले सां था पुछनि त रोज़ेदार खे केतिरो ॾिजे त उहो फिदियो त हींअर 300 रुपया तक़रीबन माना जीअं असां पहिरें बि पोयनि प्रोग्रामनि में इहो ॿुधायो आहे त जेको जंहिंखे शेख फ़ानी चयो वेंदो आहे माना तमामु अहिड़ी इन उमिरि ते पहुतो आहे जो न वरी मुस्तक़बिल में हुनजी का सिहत संभलजण जो को आहे अंदाज़ो या अंदेशो त उनजो फिदियो ॾिबो आहे उहो फिदियो 300 रुपया आहे बाक़ी इन खां अलावा तव्हां रोज़ेदारनि खे तव्हांखे जेतिरी ताक़त आहे उहो तव्हां उनजी मदद कयो उनजी का लिमिट कोन्हे उनजी लिमिट कोन्हे बाक़ी हे फिदिये जी लिमिट आहे त उनखे 2 किलो अटे जी जेका आहे क़ीमत या पैसा उनखे ॾियणा ठीकु आहे मुफ्ती साहब बाक़ी त हर इंसान पंहिंजी इस्तिताअत जे मुताबिक़ राशन बैग्स ऐं तमामु ज़रूरत जी शयूं तव्हां ताईं जेतिरियूं ॾेई सघो था ओतिरियूं तव्हां ॾियो अॻियां वधूं था ज़ैन असां सां गॾु मौजूदु आहे ज़ैन तव्हां खां कुझु ॿुधंदासीं जी ज़ैन ताईं माइक पहुचायो बिस्मिल्लाह कयो ज़ैन छा ॿुधाईंदव वाह वाह सुभान अल्लाह जी बिस्मिल्लाह कयो बलगल उला बे
कमालिही कशफ दुजा बेक जमालिही हसना जमीओ खिसालिही सल्लु अलैहि वालिही सल्लु अलैहि वालिही जोड़े जोड़ जगान जी जॾहिं जुड़ियाई खामद ख़ास ख़ल्क़े असां ॾे मोहम्मद मुकाई कलमो ते कलमो ते करीमत चिट्टो चयाई अन्ना मौला कवाल ता महबूबी उताई लिखी दिनाई भई सारा हूँ सैयद खे सल्ले अला करीमना सल्ले अला शफीना ए खत में रुसल मौलाए कुल सामू जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज आयूं हिन दरदाज मारन जा दरमान अवी आयो साहिब त सखावत जा सुल्तान अवी आयो इकराम तवी आयो एहसान तवी आयो ही अखिणियूं झुकियल गोड़न सां भरियल सामूं जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज आयूं उम्मीद शफाअत जी आसन के वडी आगे कयो नजर इनायत का दुखड़ाई छड़ियो लागे हिन दर खां सिवा का दरवाज़ो बियो नाहे छुटो कीन अदल कयो पंहिंजो फज़ल सामूं जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज आयूं हसनैन जे सदक़े में बात न जी बगारी थिए दीदार थिए आका का कल्ब करारी थिए कुल वगमन का जो इमदाद
इमदाद लगा रही थे कुल वगमन का जो इमदाद लगा रहे थे तहा मुज़म्मिल हादी कामिल सामू जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार हवा जायूं सरकार हवा जायूं। इलाही ख़ूबसूरत आवाज़, इलाही सुहिणो नातिया कलाम। जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार अव्हां जायूं। ॾाढी ख़ूबसूरत इहा इल्तिजा आहे। नाज़रीन, असां ब्रेक की तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिफ़ में बहितरीनु मज़ो मिले थो। हिन वक़्तु लाइव कॉलर असांखे जॉइन कनि पिया, उन्हनि खे वेलकम कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे वेलकम चऊं था। तव्हांजो नालो छा आहे, किथां खां ॻाल्हायो पिया? असां खैरपुर मीरस मां। खैरपुर मीरस मां ॻाल्हायो पिया। तव्हांजो नालो छा आहे? मुस्तफ़ा। मुस्तफ़ा, तव्हांखे अज़मत रमज़ान में असां वेलकम चऊं था। माह रमज़ान जो तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे मुबारकूं। ख़ैर मुबारकूं। मुस्तफ़ा, रोज़ो आहे? रोज़ो कीअं पियो हले? सही थो हले। माशाअल्लाह जी माशाअल्लाह। छा चवंदव? असां मुफ्ती साहब जो सलाम था पेश कयूं। जी, वालेकुम अस्सलाम। मुफ्ती साहब ॿुधनि पिया। को सवाल आहे, करणु चाहींदव को सवाल? सवाल इहो आहे त मुफ्ती साहब त तरावी जे न पढ़जण गुनाह आहे या न आहे? ठीकु आहे मुस्तफ़ा, थैंक यू। तव्हां शामिल थियो असांजी हिन ट्रांसमिशन में। जी मुफ्ती साहब, नंढड़ा ॿार ॾिसनि पिया ऐं जेको आहे सो हुननि जा बि नंढा नंढा सवाल आहिनि। जी, तरावी छॾणु तरावी न पढ़ण सां छा मतिलबु को गुनाह त? तरावी सुन्नत मुअक्कदा आहे। जेकॾहिं कॾहिं कॾहिं ईअं छॾिजी वई हिकु ॿ दफ़ा त उनजी छॾण सां माफ़ी आहे, गुनाहगार न थींदो माण्हू। बाक़ी जेकॾहिं हमेशह तारिका जो पढ़े ई नथो त इन सूरत जे अंदरि हू गुनाहगार थींदो। ठीकु आहे, छो त सुन्नत मुअक्कदा आहे। इन जे करे जेकॾहिं हमेशह तारिका हू पढ़े ई नथो त पोइ उहो गुनाहगार थींदो। ठीकु आहे। ऐं मुफ्ती साहब, माह रमज़ान जूं पंहिंजूं रौनकूं आहिनि, पंहिंजूं बरकतूं आहिनि, पंहिंजूं फज़ीलतूं आहिनि। त तरावियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। लॻंदो आहे त माह रमज़ान जो महीनो आहे ऐं असां जेको आहे सो ख़ासि इबादत करे रहिया आहियूं। अच्छा जी, लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे वेलकम चऊं था। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो? अब्दुल जलील बोल रहा है। अब्दुल जलील मुस्तफ़ा इस्लाम हैदराबाद। जी हा, वेलकम चऊं था तव्हांखे अज़मत रमज़ान में। छा चवणु चाहींदव? थैंक यू मैम, थैंक यू। हाफ़िज़ साहब सां सवाल पुछणो हो। जी जी हा, सवाल तव्हां पुछो। बिल्कुलु जी मैम, सवाल इहो पुछणो हो त जेको क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदा आहिनि माण्हू, हिकिड़ो अॻियां सफ़ में वेठो आहे, ॿियो पोइ सफ़ तिलावत करे थो, जी, त उहो क़ुर शरीफ़ अॼुकल्ह मोबाइल थी वियो आहे, मोबाइल ते पोयां पढ़ंदो आहे त हुनजी अॻे माण्हुनि जी पुठि अचे पई क़ुर शरीफ़ खे, त मोबाइल में हुनखे हुन तिलावत करणु खपे या हुनखे घुमी हुन पुठि खे पुठि ॾेई वेही पढ़े या हुन साम्हूं वेही पढ़े? पुछणो थोरो। अच्छा, ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हांजी महिरबानी। जमायती वेठो आहे, पोयां माण्हू वेठो आहे जेको मोबाइल में क़ुर शरीफ़ पढ़े थो, त उहो क़ुर शरीफ़ में पोयां पुठि वेही अॻे जी। ठीकु आहे, थैंक यू सो मच। जी मुफ्ती साहब, इन जे लाइ शरअन हुकुम इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे पहिरीं सफ़ में हुनखे जॻह आहे त अदबनि उहो अॻिए सफ़ में, पर मस्जिद में जॾहिं नमाज़ुनि जे वक़्तु बिलख़ुसूस फजर जी नमाज़ में छा आहे त मस्जिद भरिजी थी वञे, पोइ हिकिड़ा अॻी सफ़ में ॿिया पोइ सफ़ में मोबाइल खोले क़ुर शरीफ़ जी तिलावत था कनि या क़ुर शरीफ़ हथ मां। हाणे काफ़ी दोस्तनि खे इहो महसूसु थींदो आहे त हाणे क़ुर करीम खे पुठी आहे, त हाणे इन जे लाइ इहो दुरुस्त आहे या न आहे। क़ुर करीम खे जॾहिं इहा कंडीशन आहे जो जॻह न आहे ऐं ॿी पोइ सभ में वेठो आहे ऐं अॻे जी हुनखे पुठी थी अची वञे, ऐं हाणे न पहिरीं सफ़ वारे जो को जेका आहे बेअदबी जो नियत आहे, न पोइ जी जेका आहे बेअदबी जी नियत आहे, त उन सूरत में जाइज़ आहे, दुरुस्त आहे, ऐं इन में का बि बेअदबी कोन्हे। जीअं बैतुल्लाह में तव्हां ॾिसो उते या अरब कंट्रीज़ में तव्हां ॾिसंदो त उते ईअं हूंदो आहे त हूअं टाइम न मिलंदो आहे त बसुनि में गाॾियुनि में
हलंदे ऑफिस वञनि था पिया उते उन्हनि सां क़ुर शरीफ़ सड़णो हूंदो आहे ऐं उते उहे तिलावत कंदा रहंदा आहिनि हिकिड़ो अॻियां वेठो हूंदो आहे ॿियो पुठियां शर्त इहो आहे त बेअदबी जो इरादो न हुजे बाक़ी जेकॾहिं बेअदबी जो इरादो न आहे ईअं हिक ॿिए जे पुठियां वेठा आहिनि क़ुर शरीफ़ खणी पढ़नि था त इहो शरन जाइज़ ऐं दुरुस्त ठीकु आहे मुफ़्ती साहिबु ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो आहे असांजे कॉलर खे ऐं कंहिंजे बि ज़हन में जेकॾहिं हिन तरह जो जेकॾहिं सुवालु आहे त तव्हांजो यकीनन इहा शइ क्लियर थी वई हूंदी अॻियां वधूं था हिरा नाज़ साहिबा मौजूदु आहिनि हिरा नाज़ साहिबा तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं यकीनन ख़ूबसूरत तव्हांजी चूंड हूंदी बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम सल्ली अला नबीना सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला करीमिना सल्ली अला मुहम्मदिन बहरे दीदार मुश्ताक है हर नज़र बहरे दीदार मुश्ताक है हर नज़र दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए चांदनी रात है और पिछला पहर चांदनी रात है और पिछला पहर दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए सामने जलवागर पे करे नूर हो मुनकिरों का भी सरकार शक दूर हो सामने जलवागर पे करे नूर हो मुनकिरों का भी सरकार शक दूर हो करके तब्दील एक दिन लिबासे बशर दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आखिरी वक्त है एक बीमार का दिल में चलने लगा शौक दीदार का आखिरी वक्त है एक
बीमार का दिल माँ चलने लगा शौक़ दीदार का बुझ ना जाए कहीं ये चिरागे सहर बुझ ना जाए कहीं ये चिरागे सहर दोनों आलम के सरदार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आज महफिल में महबूब की धूम है शान इज़्ज़ो करम सब को मालूम है आज महफिल में महबूब की धूम है शान इज़्ज़ो करम सब को मालूम है यूं लुटाते हुए रहमतों के गहर यूं लुटाते हुए रहमतों के गहर दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरदार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए। अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह। लाइव कॉलर आहिनि अलाउ जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाई जी तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया? गोदी मां नालो मास्टर हजूर बख्शा मां कोयटा खां ॻाल्हायां थो। कल्ह बि मां गुज़ारिश कई जी हाँ मूंखे शुगर जो मसइलो आहे डॉक्टर मना था करनि रोज़े जे लाइ रोज़ो न रखो तूं तमामु तंग थींदे हाणे मां 3 रोज़े खां बाद में गोदी रोज़ो बि नथो रखे सघां मुफ्ती साहिब को बाक़ी मालूमात कराए ॾे कि आया मुंहिंजे मथां ॿियो छा थी लागू थिए थी ताकि मां उन प्रोग्राम सां हलां। ठीकु आहे मुफ्ती साहब तव्हां कुझु पुछणु चाहियो? जी उमिरि पुछो त एज छा आहे? छा आहे एज तव्हांजे वालिद साहब जिन जी? गोदी 73 साल 74 साल। ठीकु आहे थैंक यू तव्हां शामिल थिया आहियो ट्रांसमिशन में मुफ्ती साहब। वो डॉक्टर्स मना जी हाँ डॉक्टर्स त शरण बि इहो हुकुम आहे त अल्लामा जी हाँ जी हाँ हाणे गौर सां ॿुधनि जी हाँ अल्लामा अमजद अली अज़मी रहमतुल्लाह अलैह बहारे शरीयत में भी लिखियो आहे त जेकॾहिं रोज़े रखण सां उहा बीमारी वधण जो अंदेशो आहे या जान के ख़तरो आहे या कंहिं मुस्तनद डॉक्टर या मुस्तनद हकीम हुनखे मशवरो ॾिनो आहे त जेकॾहिं रोज़ो रखंदो त तव्हांखे ख़तरो आहे या पंहिंजे तजर्बात मां बि इहो साबित आहे त उन सूरत में रोज़ो छॾण जो हुकुम आहे त तव्हां रोज़ो छो त इंसान जी जेका जान आहे उन जी अल्लाह जे दरबार में तमामु वॾी क़ीमत आहे त उन जी हर हाल में असांखे हिफ़ाज़त करणी हाणे ख़ासि तौरु जेका एज था ॿुधाइनि मुफ्ती साहब चवंदा आहिनि सिर बचाइण बि सुन्नत आहे त माना उन ई तरह पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखण बि त यकीनन सुन्नत आहे। इहा क़ुरान करीम जो बि हुकुम आहे हुज़ूर जो फरमान आहे त तव्हां पंहिंजे जान जी हिफ़ाज़त कयो। हाणे जीअं उमिरि था ॿुधाइनि त 74 साल उमूमन इंसान में जिस्मानी तौरु हिकिड़ी अॻे ई ज़ोफ़ ऐं कमज़ोरी हूंदी आहे वरी शुगर जो मसइलो हुजे त उहो
उहो अञा वधीक जेको आहे कमज़ोर हूंदो आहे। त लिहाज़ा डॉक्टरनि जे मशवरे ते अमल करे ऐं शरीयत जे रूह सां बि हिननि खे इजाज़त आहे त इहे रोज़ो न रखनि। जॾहिं सिहत बहितर थी वञे त पोइ रोज़ो रखनि, जेकॾहिं सिहत बहितर नथी थिए त उहो बि असां ॿुधाए चुका आहियूं त पोइ उन सूरत में उहो फिदियो ॾेई छॾींदा। ठीकु आहे, तव्हां ताईं मुफ़्ती साहिब जो जवाबु पहुतो आहे, यकीनन क्लियर थी वियो हूंदो, छाकाणि त तबियत नासाज़ हूंदी आहे त हूअं बि इंसान खे जेको आहे न का ॻाल्हि वणंदी कोन आहे। ऐं असांजो दीनो इस्लाम इलाही ख़ूबसूरत मज़हब आहे जंहिं में असांखे हरू भरू जी उहा जेका आहे न बाउंड नथो कयो वञे कंहिं शइ ते। सो असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव अवां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई, जंहिंमें साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था, असां सां गॾु इमदाद अली सैफ़ी मौजूदु आहिनि। तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाँ है दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। है महबूब मिठे मदनी, महबूब मिठे मदनी ऐ रोज़े अतहर जा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। हर मैन दे हर कंहिंजे ये वागन वरंदे आ, हर मैन दे हर कंहिंजे ये वागन वरंदे आ। जीअं भाल थिया तोते, जीअं भाल थिया तोते मिठा मालिक कोसर जा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। है नगदार नबी सोने ते पढ़ जो दुरूद सलाम, नगदार नबी सोने ते पढ़ जो दुरूद सलाम। दरवाजा खुला थई अज, दरवाजा खुला थई अज दिलदार संदे दरजा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। अव्वल खां आखिर ताईं एहसान कया रबी, है अव्वल खां आखिर ताईं एहसान कया रबी। मखलूक थी गुण गाए, मखलूक थी गुण गाए उन शाफी महशर जा, दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। है रखी नजरों नीलन ते कर ध्यान करीमन दे,
रख नज़रों नीलन ते कर ध्यान करीमन दे ए गुलाम रसूल ए गुलाम रसूल चन राज थर बरजा दिल सा कर दीवाना दीदार तू दिल बरजा। मुफ्ती साहब अॻियां वधूं था। सवाल करणु चाहींदसि मां, कुझु माण्हू हूंदा आहिनि बेहिसाब ॾींदा आहिनि ऐं बेहिसाब ॾींदा आहिनि ऐं हर कंहिंखे ॾींदा आहिनि, पर गॾो गॾु ॾेखाव बि तमामु घणो हूंदो आहे, हिकिड़ो ॾियणु ऐं ॿियो ॾेखाव। मां चाहींदसि इन हवाले सां तव्हां बयानु फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे राह में जॾहिं ॾिजे त उन में रियाकारी या ॾेखाव न हुजे। जेकॾहिं रियाकारी ऐं ॾेखाव हूंदो त उहा शइ अलाह जे दरबार में क़बूल न आहे। हा, जेकॾहिं हुन जे मथां हिकिड़ी ईंदी आहे वाजिब ज़कात, उहा ॾिए थो, पोइ जे उन में इहो इरादो करे थो ॾेखारे ॾिए तव्हां त जेके ज़कात जिन जे मथां वाजिब आहे नथा ॾियनि, उहे बि राग़िब थियनि, उहे बि ॾिसनि था त अदा कनि, त पोइ त दुरुस्त आहे। छो त इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। पर जेकॾहिं नफ़ली सदको आहे, सदको ख़ैरात थो ॾिए त उहो ईअं ॾिए त जीअं रिवायत जा लफ़्ज़ आहिनि त तव्हांजो सॼो हथु ॾिए त खॿे हथ खे ख़बर न हुजे त हुन छा ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं रियाकारी आहे त उन जे लाइ हदीस शरीफ़ आहे, हुज़ूर सय्यद दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा क़ुरान जा कारी हूंदा पर उन्हनि खे जहन्नम में विधो वेंदो। त सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो? हुज़ूर फरमाए त उन्हनि क़ुरान पढ़ियो इन जे लाइ त भला कारी थिया त जीअं असांखे माण्हू असांजी शोहरत थिए, माण्हू असांखे इज़त ॾियनि, असांखे कारी सम्झनि। ऐं हुज़ूर फरमाए ईअं कुझु आलिम हूंदा जेके जहन्नम में उन्हनि खे दाख़िल कयो वेंदो। इन जे करे हुज़ूर फरमायो, साहब जॾहिं अर्ज़ु कई या रसूल अल्लाह ईअं छो? पाण फरमाए त उन इल्मु इन जे लाइ हासिलु कयो त जीअं मुंहिंजी शोहरत थिए ऐं मूंखे इज़त मिले ऐं मां ॿियनि जे मथां ग़ालिब रहां ऐं मां पंहिंजे इल्मी दलाइलनि सां ॿियनि खे मात ॾींदो रहां। इन जे करे उहा शइ हिनखे दुनिया में मिली वई, हाणे हिन जे लाइ जहन्नम आहे। ईअं ई वरी हुज़ूर फरमाए त कुझु सखी अहिड़ा हूंदा जेके जन दुनिया में सखावत बेहिसाब कई हूंदी पर उहे क़यामत जे ॾाढे जहन्नम में दाख़िल थींदा। हुज़ूर खे साहबन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह छाजे करे? पाण फरमायो त हुन इहा सखावत कई त रियाकारी जे लाइ त माण्हू ॾिसनि, वाह वाह कनि, माण्हू ॾिसनि वाह वाह कनि, उन वाह वाह हुनजी थी वई, हुनखे हुनजो दुनिया में बदिलो मिली वियो, हाणे हिन जो आख़िरत में को बि हिसो न आहे। ईअं वरी के मुजाहिद हूंदा उन्हनि खे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। हुज़ूर फरमायो त साहब अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मुजाहिद जिहाद कंदड़? हुज़ूर फरमायो उन्हनि इन जे करे जिहाद कयो हूंदो त असांखे माण्हू बहादुर सम्झनि, दलेर सम्झनि। इन जे करे यानी कंहिं बि तरह सां जे अमल में रियाकारी आहे उहो अमल अल्लाह ताला जे दरबार में क़बूल ई न आहे। त लिहाज़ा जेकॾहिं सदको ख़ैरात थो कजे त बेहिसाब ॾिजे थो त इहो अलाह जो करम आहे ऐं उनखे रियाकारी उन में शामिल न करे। रियाकारी या अॻे खे एहसान जितलाए त मां तोसां ताउन थो कयां, मुंहिंजो एहसान अथई, मुंहिंजो थोरो अथई, त इन सूरत में इहा अल्लाह ताला जे दरबार में सखावत क़बूल ई कोन्हे। अल्लाह अकबर। जी मुफ्ती साहब सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। अच्छा, काल्ह जे ॾींहं ते हिकिड़ो टॉपिक पाण छॾियोसीं त सुभाणे ॻाल्हाईंदासीं, उहो हुयो ख़्वाब जी ताबीर, ख़्वाब ॾिसणु। ऐं मां बयानु फरमाए रहिया, मां चाहींदसि त इन ते तव्हां थोरो डिटेल ॻाल्हाइजो अॼु, पर पहिरीं मूंखे इजाज़त ॾियो मसाई जे तरफ़ पहिरियों अॻियां वधां। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जा आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन जंहिंसां साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। मां बिल्कुलु बि घणी देरि नथी कयां, मुफ्ती साहब खां मां सवाल पुछी चुकी आहियां। सो मुफ्ती साहब, काफ़ी सारा माण्हुनि जा ख़दशा हूंदा आहिनि, डिफरेंट क्वेश्चन्स हूंदा आहिनि ख़्वाब सां रिलेटेड। मां चाहींदसि इन ते थोरो डिटेल तव्हां ॻाल्हायो। ख़्वाब जो जेको इल्मु आहे तमामु वसी तर आहे, जेको हुन जो ताबीर ॿुधायो वेंदो आहे।
जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मुतालिक़ त अल्लाह से उनखे ख्वाबनि जो ताबीर ॾिनो, उनजा क़ुरान करीम में उहे वाक़िआ मौजूदु आहिनि। उहे ॿिए इंशाअल्लाह केॾी महिल प्रोग्राम में उनजो ज़िक्र कंदासीं। ऐं ख्वाब जो जेको इल्मु आहे जंहिं वटि उनखे ख्वाब ॿुधाइणु खपे त उहो उनखे सही ताबीर ॿुधाए। हर हिक खे ख्वाब ॿुधाइण खां मना थियल आहे। ऐं जेकॾहिं सॼी राति उनजी ख्वाबनि में थी गुज़रे त इहा जेका आहे इहा दिमाग़ी कमज़ोरी आहे ऐं उनजे लाइ ज़रूरी आहे त उन ॾे माण्हू मुतवजो थिए, उनजो कमज़ोरी जो इलाजु कराए। जीअं दिमाग़ बि कंप्यूटर मिसल आहे, जेका तव्हां शइ उन में फीड कयो था उहा ई तव्हांखे साम्हूं ईंदी। ॾींहं जो जेको तव्हांजो ज़हन मुशाहिदो करे थो, जेके शयूं ॾिसे थो, पोइ वरी निंड में उनखे रिपीट थो करे। त जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ में उहा रिपीट करण जी कुवत मौजूदु न हूंदी त तव्हां सॼी राति पिया उहे अहिड़ी तरह सां ख्वाब तव्हांखे नज़र ईंदा। पर कुझु ख्वाब हिकिड़ा मूमिन जे लाइ इशारो हूंदा। माना तव्हांजे लाइ तव्हां ते का मुसीबत अचण वारी आहे त उहो तव्हांखे ख्वाब में इशारो हूंदो, अहिड़ो ख्वाब तव्हांखे नज़र अची वेंदो। हाणे उहो ख्वाब जेको आहे नज़र आयो, अहिड़ो ख्वाब ॾिठो थींदो, उनजो हल छा आहे? हल इहो आहे त जेको ख्वाबनि जो ताबीर ॼाणंदड़ हुजे उन सां वञी ज़िक्र करे ऐं पोइ उहो जेको उनखे ताबीर ॿुधाए उनजे मथां अमल करे। ऐं ख्वाब जंहिंखे ॿुधाए त उन ॿुधण वारो उनखे इहो जवाबु पहिरीं ताबीर ॿुधाइण खां पहिरीं इहो चए त अलाह साईं हीउ ख्वाब तुंहिंजे लाइ बहितर बणाईंदो, अलाह साईं बहितर बणाईंदो। जीअं हाणे मिसाल कंहिं ॾिठो त उहो क़ुरान करीम जी तिलावत थो पियो करे, मिसाल सूरे कैफ आलम तर कैफ आहे, सूरे फील जी पियो थो तारीफ़ करे। हाणे सूरे फील जी तारीफ़ आहे त तिलावत थो पियो करे निंड में, ख्वाब ॾिठो त इहा भलाई जी निशानी आहे, इहा यानी अलाह से उन खां दीन जो कमु वठंदो, भलाई जो कमु वठंदो। ऐं हर ख्वाब जेको आहे उनजो ताबीर अलॻि हूंदो आहे। हाणे हा टाइमिंग्स राति, जीअं मां तव्हांखे कल्ह अर्ज़ु कयो त सुबुह जो सिज उभरण खां पोइ जेके 3 कलाक हूंदा आहिनि, कॾहिं पहिरियों कलाक, कॾहिं ॿियो कलाक, कॾहिं 3 कलाक, उहो वरी जेको ख्वाबनि जो इल्मु ॼाणंदड़ हूंदो, जंहिं ॾींहुं उन ख्वाब ॾिठो आहे उहो उन ॾींहुं ॾिसंदो त जंहिं कलाक में उन ख्वाब ॾिठो आहे आया इन कलाक में उहो सितारो तुलू थियो हो या न थियो हो। पोइ उन हिसाब सां जे थियो आहे त उहो ताबीर कढी ॿुधाईंदो, जे न थियो त उहो ख्वाब जेको आहे उनजो को बि ताबीर कोन हूंदो आहे। या जेके ॾींहं जो माण्हू ख्वाब था ॾिसनि उन्हनि जो बि ताबीर न हूंदो आहे। जेको ताबीर हूंदो आहे उहो राति जे ख्वाबनि जो हूंदो आहे। त लिहाज़ा जेकॾहिं अहिड़ो तव्हांजो मुसीबत ॾे इशारो आहे, तव्हांखे कंहिं ताबीर ॿुधायो आहे त फौरी तौरु उनजे लाइ हुकुम आहे त सदको कयो। छो त असदक़तु रद्दुल बला, सदको मुसीबतुनि खे टारे छॾींदो आहे। ऐं हर वरी बि मां इहा अर्ज़ु कंदुसि त हर कंहिंखे ख्वाब न ॿुधाईंदा, छो त माण्हू इल्मु न रखण जे बावजूद बि ॿुधाए छॾींदा। हाणे असां इन फील्ड सां जीअं असां इन फील्ड सां रिलेटेड आहियूं, उनजे बावजूद काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे जो दोस्त ख्वाब पुछंदा आहिनि, कॾहिं कॾहिं कंहिं ख्वाब जो ताबीर ज़हन में न ईंदो आहे, पोइ उनखे घुराईंदा आहियूं, चवंदासीं हाणे अचु त वरी हाणे किताबु खोलियूं, पोइ जेके ताबीरनि जा किताब पिया आहिनि उहे उतां उनजे ख्वाब जे मुताबिक़ उहो ताबीर तलाश कंदा आहिनि त इन जो ताबीर छा आहे, पोइ उनखे जवाबु ॾींदा आहियूं। अच्छा मुफ़्ती साहब, कल्ह जे ॾींहं ते हिकिड़ी वीडियो मुंहिंजी नज़र मां गुज़री त हिकु औरत हुई जंहिं ज़िक्र कयो पिए त रोज़ जी बुनियाद ते माना मुंहिंजी तबियत ठीकु न पई रहे, मां डॉक्टर्स ॾे बि थी अचां पई ऐं मुंहिंजी रिपोर्ट्स वग़ैरह हर शइ क्लियर अचे पई, उनजे बावजूद बि जिस्म में थकनि ऐं जिस्म में घणो सूरु, माना उनजी शिकायतूं उन वटि हुयूं। पोइ हुनखे ख़बर पई त बाबा मूंखे का नज़र आहे, कंहिं आलम ॾे वई, उन पढ़ाई कराई, उन खां पोइ जेको आहे उन बहितरी पंहिंजी तबियत में सम्झी आहे। सो इहो जेका नज़र लॻणु हूंदी आहे इहो छा हूंदो आहे, या जिस्म भारी रहणु, बार बार बीमार रहणु, डॉक्टर तव्हांखे चए पियो तव्हीं ठीकु आहियो, तव्हां घर अचो पिया, वरी तव्हां बीमार आहियो। हुज़ूर सैयद दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आहे त नज़र बरहक़ आहे। नज़र इंसान खे लॻे थी, जीअं चयो वेंदो आहे त जेकॾहिं उठ खे लॻे त उनखे हंडी ताईं पहुचाए छॾे, इंसान खे लॻे त उनखे क़ब्र ताईं पहुचाए छॾे। जेकॾहिं नज़र हूंदी आहे, कॾहिं कॾहिं अक्सर माण्हुनि जो वरी इहो ख़्यालु हूंदो आहे त जेको आहे मूं ते इल्मु थियल आहे, तावीज़ थियल आहिनि, ईअं न हूंदो आहे। हा, कारे इल्म जो जेको जादू जंहिंखे चयो वेंदो सेहर, उनजो पहिरें पारे में ज़िक्र आहे। जेकॾहिं कंहिं ऐं जादू ॼाणंदड़ हर जॻह ते को मौजूदु कोन्हनि, जो हर माण्हू जंहिंखे थोरी बि तकलीफ़ थिए चए मुंहिंजे मथां जादू थियल आहे, ईअं न हूंदो आहे। घणी आहे। ऐं वरी पोइ उहे माण्हू वरी वञनि था अहिड़नि जाली माण्हुनि ॾे जेके उन्हनि खे माली हिसाब सां उन्हनि खे नुक़सानु था ॾियनि, उन्हनि खां पैसो वसूल था कनि। इन शइ खां बचणु खपे। बाक़ी जेकॾहिं नज़र आहे
त सूरे कलम आहे 29 सिपारे उन जूं आख़िरी आयतूं व इन यकादुल्लज़ीन कफ़रू लयुज़लिक़ूनक बिअब्सारिहिम लम्मा समिअ ज़िक्र। ये आख़िर ताईं पढ़े, ये आख़िर ताईं आयतूं पढ़ी दम करे। ऐं जेकॾहिं जादू आहे, जादू जे सेहर जे करे बि कॾहिं 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 अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं हाणे 2 साल खनि थी विया आहिनि त हिकिड़ी न्याणी मूं वटि वठी आया जंहिंजी तबियत इंतिहाई नासाज़ पई रहे। उन्हनि डॉक्टरनि खे जीअं तव्हां ॿुधायो ॾेखारियूं त नॉर्मली, त हुननि जो आया त हुन हिकिड़ो त हुननि खे पढ़ाई कईसीं त ख़बर पई त हिनखे छा आहे, त हुनजे मथां जादू थियल हुयो। पोइ हुननि खां मालूमात वरितीसीं, हुननि चयो त असांजो किथे रिश्तेदारनि उन्हनि असां ते माना ज़ोर लॻायो त असांखे ई तव्हांखे रिश्तो ॾियणो, न ॾिनोसीं असां न्याणी जो दुश्मनी में असां मुनासिबु रिश्तो कयोसीं। पोइ हुननि खे मां तरीक़ेकार सम्झायो त उन महिल मां पढ़ाई कई। उन खां पोइ चवणु रोज़ाना सूरे मोहम्मद ऐं 4 कुल इहे पढ़ी पोइ पाणी ते दम करे, हथनि ते बि दम करे, हथ पंहिंजे चेहरे खे पंहिंजे जिस्म खे लॻाए ऐं उहो पाणी पीए रोज़ाना। इहो मामूल कंदो त उहो जादू जो असर अलाह जे कंहिं बि जाली आमिल ॾे वञण जी ज़रूरत ई न आहे। ठीकु आहे मुफ्ती साहब, सुहिणे अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो आहे। नाज़रीन, वक़्त जो घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, हिकु नातिया कलाम ॿुधी वठूं था। ज़ैन असां सां गॾु मौजूदु आहे, ज़ैनुल आबिदीन खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो ज़ैन। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता मेरे ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, क्योंकि उनका मंगता नात पढ़ता हूँ तो सांसों से महक आती है, नात पढ़ता हूँ तो सांसों से महक आती है, मेरे लहजे को वो मेला नहीं होने देते, मेरे लहजे को वो मेला नहीं होने देते, उनका मंगता अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे, अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे, मुझको मोहताज, मुझको मोहताज, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने
देते हैं। सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी मुफ़्ती साहब तव्हां आयो, तव्हांजे हुजण सां हमेशह ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदी आहे। तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। इमदाद अली सैफ़ी तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। ज़ैनुल आबिदीन तव्हां आयो, माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻो। ज़ैन खे ॾिसी हमेशह ख़ुशी थींदी आहे ऐं ज़ैन जो आवाज़ु मूंखे पर्सनली बि ॾाढो वणंदो आहे। थैंक यू सो मच ज़ैन, तव्हां आयो। हिरा नाज़ तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो। असवत रमज़ान में तशरीफ़ फरमा थियो, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर 4 आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। ऐं इफ़्तार जो जॾहिं दस्तरख़्वान हूंदो आहे, जंहिं वक़्तु पाण रोज़े खोलण जे उन वक़्त में मौजूदु हूंदा आहियूं, त दुआऊं क़बूल ज़रूरु थींदियूं आहिनि। सो पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि। वेंदे वेंदे नातिया कलाम मां ताईं पहुचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो हिरा नाज़ जो। जी बिस्मिल्लाह। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब बड़ा जुदा है। वो इमाम सफ़े अम्बिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। उनका रुतबा बड़ों से बड़ा है। कोई लफ्ज़ों में कैसे बता दे उनके रुतबे की हद है तो क्या है। कोई लफ्ज़ों में कैसे बता दे उनके रुतबे की हद है तो क्या है। हमने अपने बड़ों से सुना है, हमने अपने बड़ों से सुना है। सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है, सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है। वो जो एक शेर नूर खुदा है, जलवा गाहों का एक सिलसिला है। वो जो एक शहर नूर खुदा है, जलवा गाहों का एक सिलसिला है। जिसकी हर सुबह शम्स दुहा है, जिसकी हर शाम बदरु दुहा है, जिसकी हर शाम बदरु दुहा है। नाम जन्नत का तुमने सुना है, मैंने उसका नजारा
किया है। नाम जन्नत का तुमने सुना है, मैंने उसका नजारा किया है। मैं यहाँ से तुम्हें क्या बता दूँ, मैं यहाँ से तुम्हें क्या बता दूँ। उनकी नगरी की गलियों में क्या है, उनकी नगरी की गलियों में क्या है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं। आरब जो वडो एहसान आयो आहे माहे रमज़ान, अज़मते रमज़ान